वेलकम बैक नाज़रीन। ब्रेकिंग न्यूज़ आया से शेयर कयूं पिया। वॾे वज़ीर जा बोॾे बरसात मुतासिर इलाइक़नि जोही, दादू, केन शाह ऐं ॿियनि इलाइक़नि जा दौरा। वॾो वज़ीर सैयद मुराद अली शाह जोही पहुची शहर ॿाहिरां ॾिनल रिंग बंद जे हलंदड़ कम जो मुआइनो कयो। बलोचिस्तान खां अमल ढंढ में आयल पाणी जोही में भरपासे वारनि इलाइक़नि में तबाही मचाए छॾी आहे, जॾहिं त कारी मोरी वटां हथरादू कट ॾिनो वियो। पाणी जोही शहर ॾांहुं वधणु लॻो आहे। ककड़ भरिसां एमएन वे ड्रेन खे लॻल 3 हंधनि तां घारा ॿधिजी न सघिया आहिनि। यूसीफुल जी थरड़ी, जादो शहीद, पीर मशाइख समेत सवें ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। लॾ पलाण जो सिलसिलो जारी आहे। अव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह बोॾ ऐं बरसात मुतासिर इलाइक़नि जोही, दादू, केन शाह ऐं ॿियनि इलाइक़नि जा दौरा कया आहिनि। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जोही पहुची शहर ॿाहिरां ॾिनल रिंग बंद जे हलंदड़ कम जो मुआइनो कयो। बलोचिस्तान खां हमल ढंढ में आयल पाणी जोही ऐं भरपासे वारनि इलाइक़नि में तबाही मचाए छॾी आहे। अव्हांखे ॿुधायूं त कारी मोरी वटां हथरादू कट ॾिनो वियो आहे। पाणी जोही शहर ॾांहुं वधणु लॻो आहे। ककड़ भरिसां एमएन वे ड्रेन खे लॻल 3 हंधनि तां घारा बि ॿधिजी न सघिया आहिनि, जॾहिं त यूसीफुल जी थरड़ी, जादो शहीद, पीर मशाइख समेत सवें ॻोठ पाणी हेठि अची विया आहिनि। लॾ पलाण जो सिलसिलो शुरू थी वियो आहे।